ऐं दवा त हिकु ई आहे। सत्संग में असां खुलेआम ॿुधाए छॾी आहे, जंहिंखे कोई बि दुख आहे, तन जो दुख, मन जो दुख, ॿियो कोई दुख, ॿारनि जो दुख, न्याणियुनि जो दुख, सभिनि जे लाइ हज़ारे ताला हुजनि, चाबी त हिकिड़ी आहे, हिकिड़ी आहे। कुझु नेक कम कयो, भॻवान जो भॼन कयो, पहिरियों हनुमान चालीसा पढ़ो, हनुमान जी खे प्रार्थना कयो, 15 मिंट अधु घंटो कढी करे कलाक खनि भॼन कयो, जीवन ते दया कयो, कुझु खारायो ग़रीबनि खे, ग्यारस जो पालन कयो, धन जी कमी आहे सत्यनारायण जो पालन कयो, आहार शुद्धि रखो, साफ़ सफ़ाई रखो, शरीर जी बि, घर जी बि, दुकान जी बि। आहार यानी मांसाहार न खाओ, कोई नशो न कयो, ये 5 ॻाल्हियूं कयो, हर इच्छा पूरी थी वेंदी, हर इच्छा। चओ हरे राम। लेकिन मजबूरी आहे कि 10 माण्हू ईंदा आहिनि, 10 ई उहे ॻाल्हियूं पुछंदा आहियूं, असां त 10 खे उहे ॿुधाईंदा आहियूं, 10 खे, तॾहिं बि माण्हू सम्झंदा न आहिनि, अलॻि ई पुछणु चाहींदा आहिनि। इन जा वीडियो बि ठाहिराया आहिनि असां। चओ हरे कृष्ण, हे हरे, सर्व रोग का औखद नाम, हिकु ई त दवा आहे। हा इहा ॻाल्हि आहे भाई, माण्हू ॾिसी करे उनखे मंत्र ॿुधाइणो पवंदो आहे। वॾा बुजुर्ग आहिनि, तूं राम राम चओ, अमा चओ हरे राम। हा ख़बर आहे मंत्र न चई सघंदा, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री कृष्ण शरणम मम, हरे कृष्ण चवंदा, राम हेॾे रहिजी वेंदो, कृष्ण हेॾे अची वेंदो, हरे अॻिते पोइते, अरे तूं हरे कृष्ण ई चवंदी रहो, राधे कृष्ण चओ। कई माण्हू चवण सां बि न चई सघंदा आहिनि 12 अक्षर मंत्र, बसि एतिरो करिणो पवंदो आहे। सरल नालो भजन कयो भाई, हरे राम चओ, सीताराम चओ, गोविंद ॿुधो था उहो ई चओ, गोपाल दामोदर चओ, जंहिंखे जेको यादि हुजे, कोई बि नाम जपियो। चओ हरे राम हरे कृष्ण। त यादि रखो, कोई बि दुख हुजे, कोई बि दर्द हुजे, कोई बि मुसीबत हुजे, तन जी बीमारी हुजे, मन जी बीमारी हुजे, भूत प्रेत जी बीमारी हुजे, रिश्ता न थींदा हुजनि, कम न सरंदा हुजनि, बाल गोपाल न थींदा हुजनि, मन जी मायूसी हुजे या मन कमज़ोर हुजे, जेके बि दुख हुजनि, सभिनि जो उपाय इहो ई अथव। इहे 5 उपाय कयो बसि। चओ हरे राम। सभिनि खां पहिरियों श्री हनुमान चालीसा, हनुमान जी खे प्रार्थना तव्हां ॼाणो, ऐं भॼन करे श्री कृष्ण अर्पण, कलाक खनि भॼन कयो, जेको नालो मिठो लॻेव, सीताराम राधे श्याम जेको बि, ठीकु आहे। ॿियो आहार शुद्धि, स्थान शुद्धि, छो लक्ष्मी माता उते ईंदी आहे। धन जी बरकत लाइ सत्यनारायण भॻवान जी कथा, कोई बि हुजे, काथे बि हुजे, एकादशीअ ते अन्न न खाए, भले विर्त न रखे, इहो विर्त न चइबो आहे। पनीर भी खाधोसीं, लौकी भी खाधीसीं, पेठो भी खाधोसीं, चिला भी खाधासीं, ढोढा भी खाधासीं, टमाटे पिया, रस पिया, आलू भी खाधासीं, असां त विर्त रखियो आहे। असां हर 11 रखंदा आहियूं। चओ हरे राम। त भुलिजी वञो, इहा 11 न आहे, इहो आहे कि अन्न खाइण जो पाप न लॻंदो, ठीकु आहे। एतिरो कयो, छो जो अॼु माण्हू बुख नथा कढणु चाहिनि। भॼन कयो, जेके विर्त नथा रखनि, फलाहारी फल खाई करे, उहे कम से कम कलाक भॼन कनि, कलाक वेही कीर्तन कनि, भॻवान जो सुमरन कनि, सॼो ॾींहुं भॼन कनि, भॻवान जी कथा ॿुधंदा रहनि। चओ हरे राम।